फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी सदारत हेठ 274 कोर कमांडर कॉन्फ्रेंस सऊदी पेट्रोल केमिकल ऐं सनती कम्प्लेक्स ते हमले जी मज़म्मत। पधिराई मूजिब सऊदी अरब ते हमला गैर ज़रूरी छिकताण आहिनि। सऊदी अरब हमलनि बावजूद सबर जो मुज़ाहिरो कयो। ईरान जा सऊदी अरब ते हमला पुरअमन ज़रिए खां छिकताण जे हल वारियुनि कोशिशुनि खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। अॼु राति ईरान जी समूरी तहज़ीब सदाई लाइ ख़त्म थी वेंदी ऐं ॿीहर कॾहिं वापसि न ईंदी। आमरीकी सदर ट्रम्प चयो आहे त नथो चाहियां त अहिड़ो कुझु थिए, पर इम्कान आहे त ईअं ई थींदो। अॼु फ़ैसिलाती राति हूंदी। वरहें जी फुरलुट बदउनवानी ऐं मौत जो सिलसिलो अॼु राति ख़त्म थी वेंदो। ख़ुदा ईरान जे अज़ीम अवाम खे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। अॼु राति 8 वॻे ताईं ईरान खां जवाब जी उमेद आहे। घणो इम्कान आहे त अॼु राति ताईं ईरान खां जवाब मिली वेंदो। आमरीकी नायब सदर JDC वेंस चयो आहे त आमरीकी हुकूमत मुक़रर वक़्त ताईं तहरान खां जवाब हासिल कंदासीं। ईरान तरफ़ां ॻाल्हियूं करण वारनि जी रफ़्तार सुस्त आहे। ईरान जंग जा फ़ौजी मक़सद पूरा थी चुका आहिनि। चाहियूं था त ईरान कॾहिं बि जोहरी हथियार न ठाहे सघे। फ़ैसिलो ईरान खे करणो आहे, नॉर्मल मुल्क रहे या दहशतगर्द बणिजे। जंग जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जूं हाकारी ऐं तामीरी कोशिशूं अहम मरहले में दाख़िल थी रहियूं आहिनि। ईरानी सफ़ीर अमीर मुक़दम जो ट्वीट पैगाम संदसि चवण आहे त वधीक तफ़सीलुनि लाइ इंतज़ार करियो। सबर जो वक़्तु ख़त्म थी वियो। हाणे अमरीका ॻाढ़ो लीको लताड़ियो त रद्दअमल ख़िते खां ॿाहिरि थींदो। ईरानी पासदाराने इनक़लाब चयो आहे त अमरीका ऐं उन जे साथियुनि जे इंफ्रास्ट्रक्चर खे निशानो बणायो वेंदो। अमरीका ऐं उन जा इत्तेहादी सालनि ताईं इलाइक़े जे तेल ऐं गैस खां महरूम रहंदा। अमरीका जे बेवकूफ़ अॻवाननि पंहिंजा सभु मफ़ाद यहूदियुनि जे क़दमनि ते क़ुर्बान करे छॾिया आहिनि। अमरीकी अॻवाननि खे ख़बर नाहे त उन्हनि जा केतिरा वॾा असासा ईरान जी हद में आहिनि। पाकिस्तान जी सऊदी अरब ते मीज़ाइल ऐं ड्रोन हमलनि जी सख़्त मज़म्मत। तवानई थाकनि खे निशानो बणाइण ते ॻणती जो इज़हार। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त हमला सऊदी अरब जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी संगीन भनकड़ी आहिनि। अहिड़ियुनि कार्रवाइयुनि सां इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ छिकताण में वाध थींदी। पाकिस्तान सऊदी हुकूमत ऐं अवाम सां मुकमल यकजहती जो इज़हार करे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम जे मंसूबे ते कम तेज़ी सां अॻिते वधाइण जी हिदायत। वज़ीर आज़म जी सदारत हेठि बिजली जी फराहमी बाबति डिघे मुदे वारी रिथाबंदी ऐं इम्पोर्ट में अॻिभराई बाबति इजलास। शहबाज शरीफ़ पारां क़ाबिल तजदीद तवानाई जे ज़रियनि खे क़ौमी सतह ते वधीक वधाइण लाइ जामे हिकमत अमली तयारु करण जी हिदायत। वज़ीर आज़म PNSST सामूंडी रस्ते ज़रिए बरामदात वधाइण लाइ जहाज़नि जे इंतज़ामनि जी बि हिदायत कई। संदसि चवणु आहे त ख़िते जी तकरारी सूरतहाल सबबि तेल जी फराहमी में रंडकुनि बावजूदि बिजली जी पैदावार में क़ाबिल तजदीद तवानाई जो मुनासिब हिस्सो हुजण सबबि तवानाई जो बहरान पैदा न थियो आहे। शमसी तवानाई ऐं ॿिया क़ाबिल तजदीद तवानाई जा ज़रिया ई बिजली शोबे जो मुस्तक़बिल आहिनि। क़ौमी असेंबली जे इजलास में पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध ते हुकूमत ऐं अपोज़िशन विच में बहस। PPMNA शर्मिला फारूकी चयो आहे त राति जो ओचितो पेट्रोल जी क़ीमत में 55 रुपया वाध कई वई, जंहिं सबबि अवाम सख़्त मुतासिर थियो आहे। हिन वक़्तु पेट्रोल ते 131 रुपयनि ताईं टैक्स लागू आहे। डीज़ल जी क़ीमत ख़िते में सभ खां वधीक आहे। ईंदड़ बजट में अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। साहिरा अफ़ज़ल तारड़ चयो त हुकूमत मुश्किल पर ज़िमेवाराणो फ़ैसिलो कयो आहे। इहो फ़ैसिलो मुशावरत सां कयो वियो। नूर आलम ख़ान चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल में वाध जे फ़ैसिले सां पेट्रोलियम कंपनियुनि ऐं पंप मालिकनि खे फ़ाइदो पहुचायो वियो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो मिस्री पड़े वज़ीर बदर अब्दुल आती सां टेलीफोनिक राब्तो।
परॾेही तर्जमान मूजिब पाक मिस्र परॾेही वज़ीर विच में ख़िते जी ताज़ी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि थी। ॿिन्ही अॻवाननि पारां छिकताण घटाइण ऐं ॻाल्हियुनि जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। पाकिस्तान ऐं मिस्र तरफ़ां मौजूदा सूरतहाल ते राब्ते में रहण ते इत्तफ़ाक़। ईरान जी सुप्रीम लीडर मुज्तबा ख़ामनी चयो आहे त जंगी ॾोहारियुनि जूं धमकियूं उन्हनि जी घबराहट जो सबूत आहिनि। शहरी इंफ्रास्ट्रक्चर, पुलनि, बिजली घरनि, स्कूलनि ऐं इस्पतालुनि ते हमला इंसानियत ख़िलाफ़ ॾोहनि जो मिसाल आहिनि। आलमी इदारनि जी ख़ामोशी अफ़सोस जोगी ऐं बेहिसी आहे। इसराइली फ़ौजा ईरान में इंफ्रास्ट्रक्चर ते हमला, तेहरान जी रिहायशी इलाइक़नि में बमबारी, महराबाद एयरपोर्ट वेझो ज़ोरदार धमाका, यहूदी इबादतगाह मुकमल तबाह थी वई, कर्ज में रिहायशी इमारत खे निशानो बणायो वियो। ईरान जा इसराइल ते जवाबी मिज़ाइल हमला, इसराइली मीडिया मूजिब केतिरनि ई हंधनि खे निशानो बणायो वियो। सऊदी अरब जी ओभर में अल जबील तेल ठिकाणे ते बाहि लॻी वई। सऊदी बचाव वारी वज़ारत जो चवणु आहे त ओभर जे इलाइक़े ते फायर कयल 7 मिज़ाइलनि खे तबाह कयो वियो आहे। तबाह थियल मिज़ाइलनि जो मलबो तवानाई ठिकाणे ते किरियो। कुवैत में अली अल सालिम हवाई अॾे ते ईरानी ड्रोन हमले में 15 अमरीकी एहलकार ज़ख़्मी थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां तुर्किया जी आईनी अदालत जे सदर कादिर ओज़काया जी वफ़द समेत मुलाक़ात। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सदियुनि खां क़ाइम पाकिस्तान ऐं तुर्किया जा भाइराणा लाॻापा हाणे तेज़ी सां जामे मुआशी भाईवारी तरफ़ वधी रहिया आहिनि। शहरियुनि खे इंसाफ़ ताईं रसाई ॾियण लाइ पाकिस्तान ऐं तुर्किया हिक ॿिए जे तजुर्बनि मां फ़ाइदो वठी सघनि था। तुर्किया जी ताज़े दौरे दौरान थियल मुफ़ाहमती यादाश्त इन सफ़र जो पहिरियों क़दम आहे। कादिर ओज़काया पाकिस्तान में शानदार महिमान नवाज़ी ते थोरा मञिया। संदसि चवणु आहे पाकिस्तान सां मोहबत हर तुर्क जी रगनि में शामिल आहे। करप्शन के खात्मे लाइ अहम सुधारा कया वेंदा। सरकारी ऑफिसरनि जा असासा अवाम आॾो ज़ाहिर करण ऐं नेब जे निज़ाम में बेहतरी आंदी वेंदी। हुकूमत जी IMF के ख़ातिरी पाकिस्तान IMF के लिखत में ख़ातिरी कराई आहे त बदउनवानी रोकण लाइ जामे क़दम खया वेंदा। उन्हनि क़दमनि तहत दिसंबर 2026 ताईं सरकारी ऑफिसरनि जा असासा ज़ाहिर कया वेंदा। जनवरी 2027 ताईं नेब खे मुकमल आज़ादी ऐं अमली ख़ुदमुख्तारी ॾिनी वेंदी। हुकूमत जो चवणु आहे त नेब जी आला इंतज़ामी उहिदनि ते मुक़ररनि लाइ शफ़ाफ़ निज़ाम मुतारिफ़ करायो वेंदो त जीअं इदारे खे वधीक मज़बूत ऐं ख़ुदमुख्तियार बणाए सघिजे। नेब चेयरमैन जी मुक़ररी जे तरीक़ेकार जो ॿीहर जाइज़ो वरितो वेंदो त जीअं उहो वधीक शफ़ाफ़ ऐं मेरिट ते बदल बणाए सघिजे। सिंध हुकूमत मोटरसाइकिल सवारनि खे माहवार 2000 रुपया ॾेई रही आहे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जो वार अवाम ते पियो। सिंध हुकूमत अवाम जे रिलीफ लाइ 35 अरब रुपयनि जो पैकेज ॾिनो। 25 एकड़ खां घटि ज़मीन रखंदड़ हारियुनि खे फ़ी एकड़ 1500 रुपया ॾियण शुरू कया आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त सिंध में 67 लख मोटरसाइकिलूं रजिस्टर आहिनि। जिन माण्हुनि जे नाले ते मोटरसाइकिल ऐं हिक ई मोटरसाइकिल हूंदी उन्हनि खे पैसा मिलंदा। रजिस्ट्रेशन लाइ 15 खां वधीक माण्हुनि पंहिंजा क्वाइफ जमा कराया आहिनि। सिंध वाहिद सूबो आहे जेको प्राइवेट ट्रांसपोर्ट खे बि सब्सिडी ॾेई रहियो आहे। जेको ट्रांसपोर्टर हथरादू भाड़ा वधाईंदा उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वापारियुनि जी हिकु न पर मुख़्तलिफ़ राय आहे, तंहिं करे मशवरा जारी आहिनि। मार्केटुनि जी बंदिश सां नुक़सानु थिए थो त ईअं न करणु घुरिजे। सिंध हुकूमत मार्केटुनि जे हवाले सां हतमी फ़ैसिलो नाहे कयो। कंहिंखे नाराज़ करे हिकु तरफ़ो फ़ैसिलो नथा करणु चाहियूं। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चयो त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे रहिया आहियूं। जेकबाबाद में 40 किलो चर्स पकड़ियो वियो। गुज़िरियल ॾींहुं 4 खां 5 अरब रुपयनि जी मंशियात पकड़ी वई आहे। गुल प्लाज़ा साने जी जांच कमीशन जे सरबराह जांच रिपोर्ट कानून वारे सेक्रेटरी हवाले करे छॾी। जस्टिस आगा फैसल जो चवणु आहे त सभिनी जे भरपूर सहकार सां जांच मुकमल थी आहे। जांच दौरान मीडिया पंहिंजो बहितर रोल अदा कयो आहे। मीडिया जो थोराइतो आहियां। कानून वारे सेक्रेटरी जो चवणु आहे त जांच रिपोर्ट चीफ सेक्रेटरी हवाले कंदुसि।
सुप्रीम कोर्ट एमपीए जा मेहताब डर हमले केस में अॻूणे एमपीए शहरियार ख़ान शहर जी उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। साॻी केस में संदसि पुट जहांगीर ख़ान शहर जी उबूरी ज़मानत मंज़ूर। अदालत पारां ॿिन्ही जवाबदारनि खे 5-5 लख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। धुरियुनि खे 27 अप्रैल लाइ नोटिस जारी। चेकपवाद जो बुज़ुर्ग सियासतदान ऐं अॻूणो एमएनए बाबुल ख़ान जखराणी लाॾाणो करे वियो। मीर बाबुल ख़ान जखराणी गछ अरसे खां बीमार हो। अॼु कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में दम ॾिनो। मीर बाबुल ख़ान जखराणी 1988 खां 1990 ताईं सिंध असेंबली ऐं 1993 खां 1996 ताईं मेंबर क़ौमी असेंबली रहियो। मीर बाबुल ख़ान जखराणी एमएनए मीर एजाज हुसैन जखराणी जो वालिद ऐं एमपीए मीर मुमताज़ जखराणी जो चाचो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन ऐं सिंध असेंबली जे स्पीकर अवेस कादिर शाह पारां बाबुल ख़ान जखराणी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार।